अस्सलाम वालेकुम नाज़रीन, सिंध टेलीविज़न न्यूज़ जे पारां मां आहियां जो मेज़बान फयाज़ नाइच। नाज़रीन, पाकिस्तान केतिरे अरसे खां वठी दहशतगर्दी खे मुंहुं ॾेई रहियो आहे ऐं दहशतगर्दी जे हवाले सां जेको वर्शन्स अचनि पिया रियासत जे पारां, रियासत जे इदारनि जे पारां, त उहे माण्हू ख़ासि तरह जेके मज़हब जे नाले ते बंदूक खयूं बीठल उहे माण्हू जेके तालिबान कॾहिं पाण खे सॾाइनि था, कॾहिं ॿिया नाला उन्हनि जा हुजनि था, उहे हिन दहशतगर्दी जे पुठियां आहिनि। छा असां वटि जेके तंज़ीमूं आहिनि, जेके मज़हबी तंज़ीमूं आहिनि या मज़हबी स्कूल्स जेके जिन खे मदरसा चऊं था, उहे इन सॼे मामले में दहशतगर्दी जे ख़ात्मे जे हवाले सां रोल उन्हनि जो पॉज़िटिव आहे या उहे दहशतगर्दी खे सपोर्ट कनि था? इहो हिकिड़ो अहिड़ो बहस आहे जेको केतिरनि सालनि खां वठी मुल्क जे अंदरि हले थो पियो। मदरसनि जे रिफॉर्म्स जूं ॻाल्हियूं थियनि थियूं ऐं उनखां अलावा सियासी तंज़ीमूं ऐं मज़हबी तंज़ीमुनि जे अंदरि इन तरह जे एलिमेंट्स जूं ॻाल्हियूं थियनि थियूं। इन बुनियादी नुक़्ते ते ॻाल्हाइण लाइ अॼु असां पंहिंजे स्टूडियो में दावत ॾिनी आहे जमियत उलमा इस्लाम जे अॻवान राशिद महमूद सोमरो साहिब खे तव्हां सां गुफ़्तगू कयूं। राशिद साईं, अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम वरहमतुल्लाह। हीउ मुंहिंजो को इंट्रो ॾिनो, चवनि था दहशतगर्दी जेका थिए थी पई इस्लाम जे नाले में थिए पई। पाकिस्तान जा इदारा बि इहो चवनि था ऐं आलमी इदारा बि इहो चवनि था पिया। छो? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। तमामु बहितरीनु सवाल आहे ऐं इनखे सम्झण जी बि ज़रूरत आहे ऐं इन सवाल खे माण्हुनि खे सम्झाइण जी बि ज़रूरत आहे। सभ खां पहिरियां इस्लाम ऐं ईमान ॿ जुज़ आहिनि। इस्लाम लफ़्ज़ जी माना छा आहे ऐं ईमान जी माना छा आहे? इस्लाम जी लफ़्ज़ जी माना आहे सलामती, ईमान जी माना आहे अमन। जेको मज़हब सलामती ऐं अमन जो दर्स ॾे, उहो मज़हब कीअं दहशतगर्दी खे फ़रोग़ ॾेई सघे थो। इस्लाम जो ऐं ईमान जो दहशतगर्दी सां ऐं बदअमनी सां कोई ताल्लुक़ कोन्हे। हिन शइ खे बि ॾिसण जी ज़रूरत आहे त तालिबान लफ़्ज़ कहिड़े हद ताईं क़बूल हो, कहिड़नि कुव्वतुनि खे क़बूल हो, तालिबान लफ़्ज़ खे कंहिं परवान चढ़ायो, तालिबान लफ़्ज़ किथे अची करे बदनामी जो सबबु बणियो। हिन शइ खे बि सम्झण जी ज़रूरत आहे त तालिबान चइबो छा खे आहे। तालिबान लफ़्ज़ तालिबान वरितल आहे तालिब मां। तालिब माना शागिर्द, स्टूडेंट, अरबी जो लफ़्ज़ आहे, फारसी जो लफ़्ज़ आहे। अरबी ऐं फारसी में स्टूडेंट अंग्रेज़ी में चइबो, हेॾे तालिब चइबो। तालिब उनखे चइबो आहे जेको क़ुरान ऐं हदीस जी तालीम हासिल करे, जेको मस्जिद ऐं मदरसे मां निकिरी करे या कॉलेज ऐं यूनिवर्सिटी मां निकिरी करे बंदूक हथ में खणी मोर्चे ते वञी करे बीहे ऐं उहो मोर्चे में विढ़े ऐं उहो मुल्क जो अमन ख़राब करे, मुल्क जे माण्हुनि खे क़त्ल करे, उहो तालिबान न चवराइबो, उहो तालिब न चवराइबो, उहो दहशतगर्द चवराइबो। तालिब उनखे चइबो आहे जेको पढ़े, यूनिवर्सिटी में पढ़े या मदरसे में पढ़े। यूनिवर्सिटी छॾे ऐं कॉलेज छॾे ऐं मदरसो छॾे जेकॾहिं को मोर्चे में वेहे थो त उहो या त मुल्क जो सिपाही हूंदो या मुल्क जो फ़ौजी हूंदो या वफ़ादार हूंदो या दहशतगर्द हूंदो। इन जे करे तालिब लफ़्ज़ खे ऐं दहशतगर्द खे पाण में जोड़णु इहो इंसाफ़ जा तक़ाज़ा न आहिनि। कल्ह ताईं तालिबान भला हा, छो त रूस जी जंग अमेरिका जे मफ़ाद में ही। कल्ह ताईं अमेरिका पे चयो त तालिबान ज़िंदाबाद, असांजे हुक्मराननि बि चयो त तालिबान ज़िंदाबाद। असांजूं एजेंसियूं सभ खां पहिरियां अफ़गानिस्तान जी हुकूमत खे तस्लीम कंहिं कयो हो? फयाज़ नाइच कयो हो, राशिद महमूद कयो हो या हुकूमत पाकिस्तान कयो हो, हुकूमत वक़्त कयो हो? जेकॾहिं हुकूमत पाकिस्तान तालिबान खे क़बूल कयो, अफ़गानिस्तान इस्लामी जमहूरिया अफ़गानिस्तान जी हुकूमत खे जेकॾहिं सभ खां पहिरियां हिन मुल्क जे इदारनि कयो हो, त पोइ असां खां पहिरियां ज़िमेदारी बि उन्हनि जे मथां थी आयत थिए त उन्हनि क़बूल कयो। उन वक़्त में जेकॾहिं तालिबान ठीकु आहे, हाणे तालिबान ग़लति छो? उन वक़्तु तालिबान जो नालो ठीकु हो, हाणे तालिबान गार बणिया आहिनि, त छो बणिया आहिनि? हिन शइ खे ॾिसणो आहे त आलमी तौर ते ही जंग आहे मईशत जी जंग, आलमी तौर ते ही जंग आहे इक़्तिसादी जंग, आलमी तौर ते ही जंग आहे पूरी दुनिया जे मथां कब्ज़े जी जंग। ॿ मुल्क आहिनि जेका पूरी दुनिया ते कब्ज़ो करणु चाहिनि था। हिकिड़ो उहो मुल्क आहे जंहिं मुल्क जो कब्ज़ो आहे, यानी अमेरिका, जेको पाण खे सुपर पावर थो सॾाए। उन जे बावजूद जो माशी तौर ते अमेरिका नाकाम थी चुको आहे, 11 खां वधीक उन जूं बैंकूं करप्ट थी चुकियूं आहिनि। ॿियो मुल्क आहे चाइना, जेको तरक़ी जे तरफ़ वञे पियो
ऐं उन ॿिन्ही मुल्कनि जे विच में सैंडविच जी सूरत हाल माज़रत सां असांजे मुल्क जी थी वई आहे ऐं हींअर असांजे मुल्क जे अंदरि सीपेक जी सूरत हाल आहे सीपेक अचे पियो जेकॾहिं सीपेक मंज़ूर थी वियो सीपेक कंप्लीट थी वियो सीपेक पंहिंजनि मक़सदनि में पूरो थी वियो ऐं इहा राहदारी मनसूबो कंप्लीट थिए थो थरकोल प्रोजेक्ट कंप्लीट थिए थो तव्हांजो गवादर कंप्लीट थिए थो त असांजो सिर्फ़ु चाइना दुनिया जे लेवल ते उभरी करे न ईंदो हीअ ॻाल्हि भाउ फयाज़ तव्हांखे तस्लीम करणी पवंदी त सीपेक जे कामयाबी खां पोइ थर ऐं गवादर जी कामयाबी खां पोइ पाकिस्तान बि वस्ती एशिया जे अंदरि मज़बूत तरीन मुल्क बणिजी करे उभरंदो ऐं जॾहिं पाकिस्तान तरक़ी याफ़्ता मुल्कनि में शामिल थिए थो त तव्हांजे बॉर्डर सां गॾु तव्हांजा पड़ोसी मुल्क आहिनि हिंदुस्तान जेको ख़ुदि पाण आलमी ताक़त बणजण जी दौड़ में शामिल आहे ईरान अफ़गानिस्तान ज़ाहिर आहे त उहे कंहिं बि क़ीमत ते इहो क़बूल न कंदा त पाकिस्तान तरक़ी याफ़्ता मुल्क थिए ऐं पोइ उहे पंहिंजनि एजेंटनि जे ज़रिए किराए जे कातिलनि जे ज़रिए ज़ाहिर आहे त असांजे मुल्क मां अंदरां बि के उन्हनि जा किराए जा कातिल थी सघनि था किराए जा उन्हनि जा अहिड़ा माण्हू थी सघनि था जेका मुल्क जे अमन अमान ख़राब करण में उन्हनि जा सहकारी बणजनि लेकिन असांखे इन शइ खे ज़रूरु ॾिसणो पवंदो त इहे वाक़िया छो पिया थियनि इन ऐं ॿी वॾी ॻाल्हि इहा आहे त ठीकु आहे हिकिड़ी ॻाल्हि तव्हांजी त मज़हब तालिब दहशतगर्दी कनि था मूंखे इहो ॿुधायो त छा जेमहिल बम धमाको थिए थो त बम ऐलान करे थो त देवबंदी परते थी वञो मूंखे बरेलियुनि खे मारणो आहे बरेली परते थी वञो मूंखे शीयनि खे मारणो आहे शिया परते थी वञो मूंखे हिंदुनि खे क़तल करणो आहे जंहिंमहिल बम फाटे थो त बम नथो ॾिसे त हे देवबंदी आहे हे बरेलवी आहे हे शियो आहे हे मुक़लिद आहे गैर मुक़लिद आहे हे हिंदू आहे सिख आहे ईसाई हिते सभिनी लाश खया आहिनि मां पंहिंजे शहीद वाले डॉक्टर ख़ालिद महमूद सुमरे जो जनाज़ो खयो आहे मुफ़्ती निज़ामुद्दीन शामज़ई जो जनाज़ो खयो आहे शाह फैसल जो केतिरा आलिम शहीद थिया आहिनि केतिरा फ़ौजी जवान शहीद थिया आहिनि केतिरा अक़लियती भाइर हिते क़तल थिया आहिनि सभिनी लाश खया आहिनि सभिनी जनाज़ा कया आहिनि पूरे मुल्क जो नुक़सानु आहे मुश्तरक नुक़सानु आहे असांखे बहरहाल इन शइ खे ॾिसणो पवंदो त इहा एजेंडा कंहिंजी आहे कंहिंजी एजेंडा ते असां कमु कयूं पिया ऐं इन जंग में मफ़ाद कंहिंजा आहिनि फ़ाइदो कंहिंखे पियो थिए दुश्मन खे परखे करे असां सभिनी खे मीडिया खे पॉलिटिकल इदारनि खे अवाम खे ऐं पार्लियामेंट खे ऐं अस्करी क़यादत खे गॾिजी करे दुश्मन जो ताक़ुब करणो पवंदो हाणे हिकिड़ी त असांखे ॾाढी ॾुखियाई थींदी आहे त जॾहिं मौलवी साहिबान सां प्रोग्राम कंदा आहियूं त उन्हनि वटि पूरो हिकिड़ो माना हिकिड़ो तसलसुल हूंदो आहे पूरो हिकिड़ो वाइस जो उहो फ्रीक्वेंटली जेको आहे उहो हलियो वेंदो आहे पर ख़ैर मां बि चाहियो पिए त हिकिड़ो इंट्रो में तव्हांजो हिकिड़ो पॉलिसी स्टेटमेंट अची वञे अनइंटरप्टेड मूंखे जेको आहे न सदाईं मौलवी साहिबान जे डिक्शन ते एतिराज़ु रहियो आहे मिसाल तौरु तव्हां जॾहिं ॻाल्हायो था त उहो फैक्ट्स खां घणो परे था ॻाल्हायो मिसाल तौरु तव्हां चओ था अमेरिका अॼु बि दुनिया जी वॾी मईशत आहे ऐं जेका तव्हां चाइना ऐं अमेरिका जी ॻाल्हि कयो था त चाइना ऐं अमेरिका अॼु बि दुनिया जा वॾे में वॾा ट्रेडिंग पार्टनर आहिनि तव्हां कहिड़ियूं त ख़बरूं कयो कहिड़े बुनियाद ते तव्हांखे चयो कंहिं ॿुधायो आहे त इहो अमेरिका जी मईशत किरी पई आहे ऐं जेको आहे बसि हीउ थी वियो आहे हाणे बसि अमेरिका बैंकरप्ट थी वेंदो ऐं उनमें वरी असां जेको आहियूं उहे को उहिदा थींदासीं असांजे मुल्क जी एॾी अहमियत आहे जो असां उनमें वॾो रोल प्ले कंदासीं जो अमेरिका जहिड़े मईशत खे असां किराए छॾींदासीं इहे ॻाल्हियूं किथां था ठाहियो इहे ठाहियो किथां था ॻाल्हियूं मूंखे सम्झ में नथो अचे त इहे ॻाल्हियूं ठहनि किथां था फयाज़ नाइच साहब ॾिसो ही फैक्ट्स आहिनि शायदि तव्हां फैक्ट्स खे स्टडी न कयो आहे या तव्हांजी नज़र खां न गुज़रियो आहे हीअ ॻाल्हि त तव्हांजे साम्हूं आहे त 11 बैंकियूं अमेरिका जूं करप्ट थियूं आहिनि इनखे तव्हां थोरो स्टडी करे वठो जेसीं ताईं ॻाल्हि आहे पाकिस्तान जी मईशत ते अमेरिका जी मईशत जो इन्हिसार अमेरिका जी मईशत जो इन्हिसार न आहे पाकिस्तान जे सीपेक जी तरक़ी दुनिया जी वॾी मईशत कहिड़ी आहे वॾी मईशत कहिड़ी आहे दुनिया ॿ वॾियूं मईशतूं न न नंबर 1 मईशत कहिड़ी आहे ॾिसो दुनिया जी पहिरीं नंबर जी मईशत कहिड़ी आहे नंबर 1 मईशत हिन वक़्तु जेकॾहिं तव्हां ॾिसंदव त चाइना आहे न इहा मां तव्हांजी ॻाल्हि खे रद्द कयां थो मां रद्द थो कयां तव्हांखे हक़ रद्द करणो तव्हांखे हक़ रद्द करणो छो चाइना आहे उनजी हिकिड़ी बुनियादी वजह तव्हां ॾिठो त चाइना पंहिंजी लेवल 7 पॉइंटनि खां 11 पॉइंटनि ताईं मईशत खे खणी वियो हो पोयनि 2 सालनि में इमरान ख़ान साहब जो धरणो हो चाइना जे प्रेसिडेंट जो शेड्यूल्ड पाकिस्तान जो दौरो हुयो हिते धरणे जे करे न अची सघियो इंडिया वियो उन इंडिया सां मुआहिदो कयो अफ्रीका वियो अफ्रीका सां मुआहिदो कयो मलेशिया वियो मलेशिया सां मुआहिदो कयो ऐं उन खां पोइ चाइना पाकिस्तान में आयो ऐं सभिनी मुल्कनि खे 70 अरब डॉलरनि जी हुन पैकेज ॾिना आहिनि 70 अरब डॉलरनि खां पाकिस्तान खे 52 अरब डॉलर चाइना बग़ैर कंहिं शर्त जे ॾिना आहिनि कोई हिकिड़ो शर्त चाइना पाकिस्तान सां न लॻायो कॾहिं ॾिना अथई
ही सीपेक जो तांजो शुरू अञा रुपयो न मिलियो आहे हिकिड़ी ॻाल्हि सम्झो न मुंहिंजी ॻाल्हि ॿुधो हिकिड़ो रुपयो न आहे उन ॻाल्हि खे सम्झण जी ज़रूरत आहे इहे हिकिड़ा मनसूबा आहिनि जेको उन्हनि जो प्राइवेट सेक्टर ईंदो उन मां $36 अरब जेके आहिनि उहे असांजा एनर्जी जे प्रोजेक्ट्स इस्तेमालु थींदा उन्हनि जूं कंपनियूं ईंदियूं ऐं उहे अची पंहिंजो हिते इन्वेस्ट कंदियूं ऐं उन मां जेको बिजली ठहंदी उनजे बुनियाद ते तंहिंजे लाइ इहो न चओ त हुननि असांखे रुपयो ॾिनो आहे असांखे रुपयो जेको मिलियो आहे न इमदाद जी सूरत में उहो अमेरिका ॾिनो चीन असांखे इमदाद कोन पियो ॾे हुननि जा इन्वेस्टर ईंदा उहे अची हणंदा इहे ॻाल्हियूं आहिनि अञा ताईं चीन जो रुपयो न लॻो आहे तव्हांजे मुल्क में तंहिंजे लाइ जॾहिं असां ॻाल्हायूं था थोरो फैक्ट सां ॻाल्हायूं अॼु बि पाकिस्तान जे अंदरि जेको कैरी लूगर जी सूरत में या हुननि जी सूरत में अमेरिका जा प्रोजेक्ट हलनि पिया तव्हांजे बिजली जे मनसूबनि खां वठी तव्हांजे ॿियनि मनसूबनि ताईं अॼु बि असांखे जेका इमदाद जी सूरत में वधि में वधि जेको आहे उहो अमेरिका खां मिले पियो मां ॾिसो अर्ज़ु कयां थरकोल प्रोजेक्ट ते कमु शुरू आहे केरु पियो करे गवादर पोर्ट ते कमु शुरू आहे केरु पियो करे या त तव्हां असां गॾिजी करे हिकिड़ो प्रोग्राम गवादर हली कयूं हिकिड़ो थरकोल ते कयूं त ख़बर पइजी वेंदी त थरकोल साईं छा थियो आहे न राशिद साईं थर ते छा थियो आहे ॿुधायो न कमु हाणे शुरू थियो आहे रिसेंटली थर ते कमु शुरू थियो आहे मां हाणे पोएं महीने तव्हां ख़बर नाहे त कॾहिं थर जी विज़िट कई आहे मां हाणे 30 ॾींहं पहिरियां थर जी विज़िट करे आयो आहियां रमज़ान वारी ईद खां मुतसिल बाद थर मां वियो आहियां थरकोल ताईं वियो आहियां उते एयरपोर्ट जो कमु शुरू थी वियो आहे एयरपोर्ट जो कमु पियो हले एयरपोर्ट ठहे पियो थरकोल प्रोजेक्ट ते कमु हले पियो बाक़ाइदा प्रोजेक्ट छा आहे वो जी वो जेको एनर्जी पावर हाणे ॾिसो हाणे एनर्जी ॾिसो राशिद साईं हाणे ॻाल्हि ॿुधो हाणे एनर्जी ते मुंहिंजी एनर्जी ते मूंखे सवाल आहे एनर्जी जेका थींदी उनजा 3 तरीक़ा आहिनि कोयलो कढंदव तव्हांजे ख़्याल में अॼु ॾींहं ताईं पाण को हिकिड़ो माण्हू टुकोले जो कढियो आहे न वरी जेकॾहिं तव्हां उहो कोयलो कढंदव त उहो खणी वञी कंहिं ॿी जाइ ते पावर प्रोजेक्ट हणंदव भई जेकॾहिं ॿी जाइ ते वञी हणंदो त ज़ाहिर आहे उनजे लाइ तव्हांखे रेलवे जो ट्रैक खपे ॿिया खपे तव्हां वटि रेलवे ट्रैक जी का फिज़िबिलिटी आहे न हलो भला जेकॾहिं तव्हां इहो कंदव त उते जो उते बिजली घर हणंदव त पोइ तव्हांखे ट्रांसमिशन लाइन खपे जेका मटियारी ग्रिड सां तव्हांखे मेन स्टेशन सां मिलाईंदी भई ट्रांसमिशन लाइन जो कमु का फिज़िबिलिटी का उन हवाले सां को पैसा रखिया अथव न जॾहिं तव्हां उते माइनिंग कंदव त तव्हांखे उते पाणी खपे थो पाणी जी सूरत हाल छा आहे पाणी तव्हां उते पहुचाए चुका आहियो न छाजो कमु हले थो मूंखे ॿुधायो न इहे फैक्ट आहिनि न ॾिसो अर्ज़ु पाण गुफ़्तगू जितां शुरू कईसीं पाण उन शइ ते हलिया वियूं जेका टेक्निकल पॉइंट्स आहिनि न मां त तव्हांखे चवां घर ते तव्हां चओ था न कमु हले थो मां चवां थो कमु कोन थो हले मुंहिंजो अर्ज़ु ॿुधो जेसीं ताईं आहे अमेरिका जी इमदाद मां त अमेरिका जी इमदाद खां इनकार ई कोन कयो अमेरिका 9/11 खां पोइ जेको हुकूमत पाकिस्तान खां कमु कराया ही जंग तव्हां मञींदव त 9/11 वारे वाक़े खां पोइ असांजे हुकुमराननि जेको अमेरिका सां स्ट्रेटेजिक पॉलिसी ठाही उन पॉलिसी जे नतीजे में पराई जंग न राशिद साईं न इहा ॻाल्हि न आहे मुल्लनि गॾिजी ज़ाउलक जे ॾींहंनि में सीआई सां गॾिजी जेका रूस खे शिकस्त ॾियण जी पॉलिसी ठाही हुई इहा मौलवियुनि जे हज़रात जो कमु आहे साईं इहो न चओ त हितां जी जंग आहे उन्हनि मुल्लनि पाकिस्तान में पे जंग विड़ी कहिड़ो में पे जंग विड़ी कराची में पे जंग विड़ी या अफगानिस्तान जे अंदरि जंग हुई उनखे मञियो कंहिं उनखे तस्लीम कंहिं कयो उन्हनि खे सपोर्ट कंहिं फराहम कई उन्हनि खे पैसा सब खां पहिरियां इमारत अफगानिस्तान के तस्लीम केड़ी हुकूमत कयो पाकिस्तान तस्लीम पाकिस्तान मौलाना फजल रहमान वजीर आज़म हो सब मौलाना फजल रहमान भी उन एंडोर्समेंट में गडो मौलाना फजल रहमान चीफ ऑफ आर्मी ना उनमें गडो ॾिसो मौलाना फजल रहमान भी मौलवी लफ्ज़ के हमलो करण सोलो आहे असां जे अंदर इहा सलाहियत हुजण घुर्जे त असां हक़ाइक़ के साम्हूं रखी करे ॻाल्हायूं इहा सलाहियत हुजण घुर्जे त असां मञूं त उहा जंग पाकिस्तान जी जंग न ही अफगानिस्तान रूस ऐं अमेरिका जी जंग ही जंहिंखे सभ खां पहिरियां अमेरिका जे चवण ते तव्हांजो हुकूमत तस्लीम कयो मुंहिंजा साईं सपोर्ट कई मौलवी इक़्तिदार में न हा छा अमेरिका के एयरपोर्ट मौलवियुनि ॾिना छा जा एयरपोर्ट जेका पाकिस्तान में अमेरिका जे हवाले आहिनि घणा एयरपोर्ट उन्हीं सां छा फ़ाइदो पए थो मुल्कनि जा ॾिसो हिकु त हिन लफ़्ज़ खे ठीकु कयो त मुल्ले ऐं मौलवी में फ़र्क़ु आहे ठीकु आहे मुल्ले ऐं मौलवी में ठीकु आहे ठीकु आहे मुल्लो अलाए केरु मां मुल्ले खे नथो सुञाणां ठीकु आहे मौलवी उहो आहे मां मौलवियुनि ते ॻाल्हायां थो सल्लल्लाहु अलैहि मां मौलवियुनि ते ॻाल्हायां थो अल उलमा वरसतुल अंबिया मां आलिम नबियनि जा वारिस मां चवां थो
ज़रदारी साहब जे वारिस जी इज्जत करे बिलावल साहब सॾे सघूं था। यस, उनखे इज्जत ऐं एहतराम जे लफ़्ज़ सां सॾे सघूं था। बिल्कुलु सही था चओ। नज़ीर साहिबा जे वारिस खे इज्जत बिल्कुलु सही था चओ। असांजे अंदर इहा कैपेबिलिटी हुजे, बिल्कुलु हुअणु घुरिजे। असां सरकार दो आलम सल्लल्लाहु अलैहि मां तव्हां सां एग्री कयां थो, मां तव्हां सां एग्री कयां थो, मां तव्हां सां एग्री कयां थो। मुल्ले खे नथो सुञाणिया। मौलवी साहिबान, मौलवी साहिबान, मौलवी साहिबान, मौलवी साहिबान, यस, आलिम ऐं मौलविन खे कॾहिं पाकिस्तान जो इक़्तिदार मिलियो आहे? न मिलियो आहे। छो मिलंदो? माण्हुनि खे रद्द करे छॾियो आहे। माण्हुनि रद्द न कयो आहे, बाक़ी कंहिं रद्द कयो आहे? जेका इलेक्शन में रोज़ बिहो था, रोज़ हारायो था न, रद्द कीअं न? हिकु दफ़ो तव्हांखे मिलियो MMA जी सूरत में हुते इक़्तिदार, बसि अल्लाह अल्लाह ख़ैर सलाह। हिकु दफ़ो मुफ्ती महमूद जो इक़्तिदार मिलियो, उहो बि KPK जे अंदरि, बसि। तव्हां ॻाल्हायो? हा हा इजाज़त? हा हा बिल्कुलु ॻाल्हायो। ॻाल्हि हीअ आहे त तव्हां चयो त मुल्लनि खे माण्हू रद्द कयो आहे। न, मौलवियुनि खे। हा, मुल्लो मां न चवंदुमि, तव्हां वरी नाराज़ थी वेंदो। माण्हुनि रद्द नाहे कयो। तव्हां कुझु फैक्ट्स ऐं फिगर खे ॾिसो। पार्लियामेंट में वाहिद मज़हबी जमात जेका सभ खां वधीक कुवत ते रखे उहा जमीयत उलमा इस्लाम आहे। इब्तिदा पाकिस्तान ठहण खां पोइ जमीयत उलमा इस्लाम जो इन पार्लियामेंट में हिकिड़ो माण्हू हो, तव्हांखे यादि हूंदो, हज़रत मौलाना मुफ्ती महमूद रहमतुल्लाह अलैह। मुफ्ती महमूद रहमतुल्लाह अलैह खां पोइ ॿ मेंबर असांजा जमीयत उलमा इस्लाम जी ॻाल्हि कया पियो, ॿियनि मज़हबी जमातुनि जी न, ॿ मेंबर हा मुफ्ती महमूद ऐं मौलाना ग़ुलाम गौस हज़ारवी। अॼु उन पार्लियामेंट जे अंदरि जमीयत उलमा इस्लाम जा क़ौमी असेंबली में 13 मेंबर आहिनि। छा थियो? मुंहिंजो तव्हां चओ था त माण्हुनि रद्द कयो आहे, मुंहिंजो अर्ज़ु ॿुधो। सेनेट में जमीयत उलमा इस्लाम जा 9 मेंबर आहिनि। डिप्टी चेयरमैन सेनेट जमीयत उलमा इस्लाम जो आहे। अर्ज़ु ॿुधो, मूंखे सिर्फ़ु इन ॻाल्हि ते ॻाल्हाइण ॾियो त माण्हुनि रद्द कयो आहे। मां तव्हांखे ॿुधाइण थो चाहियां त माण्हुनि असांखे रद्द नाहे कयो। जेका नतीजा ठाहिनि था उन्हनि नतीजा ठाहे करे असांखे रद्द कयो आहे। मूंखे हिकिड़े लफ़्ज़ हिकिड़े मिंट में सिर्फ़ु इहो अवाम खे ॿुधाइण ॾियो त अवाम असांखे रद्द कयो आहे या अवाम रद्द नाहे कयो। पाकिस्तान जो वॾो सूबो पंजाब खां पोइ खैबर पख्तूनख्वा, बलोचिस्तान ऐं सिंध। खैबर पख्तूनख्वा में लीडर ऑफ द अपोजिशन JUI जो आहे। बलोचिस्तान में लीडर ऑफ द अपोजिशन JUI जो आहे। सभ खां वॾे में वॾी अपोजिशन जी जमातूं ॿिनि सूबनि में 4 सूबनि मां जमीयत उलमा जो आहिनि। सिंध जो हाणे मां तव्हां सां ॻाल्हायां न मां ख़तमु ॾिसो इन टॉपिक खे ॾिसो, तव्हांजो माइंड ठीकु करण जे लाइ त माण्हुनि असांखे सिंध में हाणे असां बल्दियाती इंतख़ाबात में हिसो वरितो। 29 ज़िलनि में, सिंध जे अंदरि 29 ज़िला आहिनि, ॿिनि जमातुनि पूरे सूबे सिंध जे 29 ज़िलनि में इलेक्शन में हिसो वरितो आहे। हिकु पाकिस्तान पीपुल्स पार्टी आहे, ॿियो जमीयत उलमा इस्लाम आहे। कंहिं बि जमात में इहा कैपेबिलिटी नहीं त 29 ज़िलनि में हिसो वठे। 450 निशिस्तूं JUI BD इलेक्शन में सिंध में खटियूं आहिनि। 5 लख वोट किताब जे निशान ते JUI फ़क़ति हिकिड़े सूबे सिंध में हासिल कया आहिनि। लारकाणो जेको पीपुल्स पार्टीअ जी रीढ़ जी हड्डी तस्वर कयो वेंदो आहे, उन लारकाणे जो यूनियन काउंसिल JUI खटियूं आहिनि। गढ़ी ख़ुदाबख्श भुट्टे में असां पीपुल्स पार्टी खे शिकस्त ॾेई करे गढ़ी ख़ुदाबख्श भुट्टो जी काउंसलर जी जनरल वार्ड जी सीट JUI खटी आहे। अवाम असांखे मुस्तक़बिल कयो, असां वटि पैसो कोन्हे, असां वटि हथियार कोन्हे, पैसो जाम आहे, पैसो जाम आहे साईं, असां वटि ताक़त कोन्हे, असांजा SP कोन्हनि, असांजा उन जे बावजूद अवाम असांजी। हाणे ॾिसो, मां अॼोको प्रोग्राम JUI ते मां प्रोग्राम कयां कोन थो पियो, तंहिंजे लाइ उन पासे ते मां ॻाल्हाइण बि नथो चाहियां। मां तव्हांखे ओवरऑल ॾिसो न, तव्हां पंहिंजी ॻाल्हि खे पाण रद्द कयो था पिया। जेकॾहिं गढ़ी ख़ुदा बख़्श मां SPN हूंदे, हुननि हूंदे गढ़ी ख़ुदा बख़्श मां तव्हांजो काउंसलर खटे सघे थो, त माना ॿियनि जाइनि ते तव्हां जिते नथा खटो उते माण्हू तव्हांखे वोट नथा ॾियनि। तव्हां पाण जिते ॾिसो ख़ालिद साईं, राशिद साईं, ॻाल्हि ॿुधो, तव्हां पाण चओ था त तव्हां गढ़ी ख़ुदा बख़्श पाकिस्तान पीपुल्स पार्टी जी रेढ़ जी हड्डी लाड़काणो तव्हांजा लफ़्ज़ आहिनि, उतां तव्हां हेतिरा फलाणे जॻह तां खटो था। जे SP ऐं हो कराइनि हा इलेक्शन, त कम अज़ कम तव्हांखे उतां त न खटण ॾियनि। हा, पोइ तव्हां वञी को बागड़जी मां खटो वञी, को हुसरजी मां खटो वञी, को जेको आहे पंहिंजो उबावड़े मां खटो वञी, को पंहिंजो हितां पंहिंजो मां हिकिड़ो वक़्फ़ो वठां थो, वक़्फ़े खां पोइ मोटी अची जेको बुनियादी टॉपिक हुयो त ही जेका दहशतगर्दी आहे, उहा दहशतगर्दी जे पुठियां जेको सदाईं इहो ईंदो आहे त तालिबान आहे, IS जो नालो अचे थो जंहिंखे दाइश पाण चऊं था, या तालिबान जो नालो अचे थो, या कोई जमायतुल अहरार कॾहिं अचे थी, मतिलबु सभु जेके नाला अचनि था पिया
उहे सभु उहे फैक्शन्स आहिनि जंहिंजो जेके इस्लाम जे नाले ते पंहिंजो पाण खे रिकग्नाइज़ कराइनि था ऐं मुल्क जे इंटेलिजेंस इदारनि हिकु दफ़ो न केतिरा दफ़ा इहा पंहिंजो रिपोर्टूं ॾिनियूं आहिनि त मदरसा उन्हनि खे सपोर्ट कनि था ऐं ख़ासि तरह तव्हां जंहिं बेल्ट सां तालुक़ु रखो था उनमें बि काफ़ी वाक़िया थिया आहिनि शिकारपुर हुजे लाड़काणो हुजे सखर में जीअं तव्हां ॿुधायो ख़ालिद महमूद सुमरे साहिब जी जेको आहे पंहिंजो शहादत जो वाक़ियो थियो इहे समूरा जेके मामला थिया ठीकु आहे न इहे समूरा जेके वाक़िया आहिनि इहे समूरा वाक़िया इहो ॾिसनि था त इते दहशतगर्दनि जो नेटवर्क आहे उहो केरु थो उनखे फैसिलिटेट करे अमेरिका करे थो हिंदुस्तान करे थो पाकिस्तान करे थो या मौलवियनि हज़रातनि जा मदरसा कनि था छाकाणि त इन इलाइक़े में तव्हांजो बि काफ़ी नेटवर्क आहे वक़फ़ो खां पोइ हिन ते गुफ़्तगू कंदासीं नाज़रीन वठो था वक़फ़ो वापसि अची प्रोग्राम खे अॻिते वधायूं था असां सां गॾु रहिजो